अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार माया मंजर अजीज सब खा पेरा शामिल कनासी हिन वक्त जूं हेडलाइंस। इमरान खान हुकूमत दौरान पेट्रोलियम ऐं तवानाई जे शोबन में कल फैसलन की जांच ले कमीशन जोड़न जो फैसलो। मुस्लिम लीग काफ के अगवान शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त गुज़िरियल 6 सालन में बिजली, गैस, पेट्रोल ऐं LNG समेत ॿियनि मामलनि जो जाइज़ो वठण लाइ कमीशन जोड़ियो वेंदो। कमीशन की कार्रवाई मीडिया लाइ ओपन हूंदी त जीअं अवाम खे हकीकत की ॼाण पइजी सघे। कमीशन तवानाई ऐं पेट्रोलियम शोबन में थींदड़ नुक़सान जो जाइज़ो वठंदी। वफाकी वज़ीर एहसन इकबाल चयो आहे त पाकिस्तान की तवानाई जो बदतरीन बहरान आयो आहे। बिजली की लोड शेडिंग सबब अवाम ऐं सनअतूं मुतासिर थी रहियूं आहिनि। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा पारा कतर जो दौरो, कतरी अमीर, नायब वजीर आजम ऐं बचाव वारे वजीर से मुलाकात। ISPR मूजिब मुलाकात दौरान गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि समेत इलाइक़ाई मामलनि ते ॻाल्हि ॿोल कई वेंदी। ॿिन्ही धुरियुनि पारां समूरनि खातनि में सहकार के वधीक असराइतो बणाइण ते ज़ोर आहे। आर्मी चीफ जो चवणु आहे त ॿई मुल्क दोस्ताने लाॻापन ऐं भाईचारी जे गहरे जज़्बे जी अज़ीम तारीख़ रखनि था। पाक कतर जा लाॻापा पायदार भाईवारी में तब्दील थी रहिया आहिनि। न्यूट्रल्स के चयो हो त बेहतर आहे तव्हां न्यूट्रल ई रहो, पर मुल्क के नुक़सान थींदो। कॾहिं सोचो भी न हो त ये शहबाज शरीफ के वजीर आजम बनाए छॾींदा। PTI चेयरमैन इमरान खान जो इस्लामाबाद में सेमिनार के खिताब। संदसि चवणु आहे त नवाज शरीफ के NRO ॾिनो वियो आहे। पाकिस्तान कॾहिं कॾहिं NRO 1 ऐं कॾहिं NRO 2 ॾिनो वेंदो आहे। ताक़तवर के NRO ॾियण सां क़ौमूं तबाह थी वेंदियूं आहिनि। न्यूट्रल के मुदाखलत जो चवण ते आर्टिकल 6 लगंदो आहे। इमरान खान इदारन के इस्तेमाल करे मुखालिफन खिलाफ केस कया। PTI की हुकूमत नाअहल ऐं नालायक हुई। इमरान खान पंहिंजी नाकामी लिकाइण लाइ इंतकामी सियासत कई। सूद सवा वारी वफाकी वजीर मरियम औरंगज़ेब की प्रेस कॉन्फ्रेंस चयाई पार्टी क़यादत खिलाफ जेकी फैसला आया उन्हनि में करप्शन साबित न थी। शहबाज शरीफ की जमानत खिलाफ अपील ॿीहर वापस वरती वई। लाहौर हाई कोर्ट के फैसले की तशरीह की गलत रिपोर्टिंग थी है। वजीर आजम शहबाज शरीफ ऐं अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी में मुलाकात। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी भी मुलाकात में मौजूद। वजीर आजम हाउस में ॿिन्ही सरबराहन में मुलाकात ज़रियन मूजिब मुल्क की सियासी सूरत हाल ते सलाह मशवरा कया विया। पीपल्स पार्टी बाबत MQM के खर्चन ते ॻाल्हियूं थियूं। नेब चेयरमैन की मुक़ररी समेत ॿियनि हुकूमती मामलनि ते पिण ख़्यालनि जी ॾेब। वजीर आजम शहबाज शरीफ सां चीनी कम्युनिस्ट पार्टी के अगवान की मुलाकात। वजीर आजम शहबाज शरीफ चयो आहे त पाकिस्तान ऐं चीन में बेहतरीन लाॻापा आहिनि। बीजिंग में चीनी कम्युनिस्ट अगवान से गॾियल सहकार ते ॻाल्हियूं खेसि अॼु बि यादि आहिनि। चीन पाकिस्तान जो बेहतरीन दोस्त आहे। चीन हर आज़माइश में पाकिस्तान से गॾु बीठल रहियो। पाकिस्तान चीन के तजुर्बन में घणो कुछ सिखियो आहे। चीनी शेयरिंग जो तहफ़ुज़ यकीनी बनायो वेंदो। कराची हमले में मुलविस ज़िम्मेवारन के इंसाफ के कटहरे में आंदो वेंदो। वजीर आजम चीनी कम्युनिस्ट पार्टी के अगवानन यांग जी के वायरल कश्मीर में भारतीय जुल्मन बाबत आगाही ॾिनी। पंजाब के वजीर हमजा शहबाज जी हलफ खिलाफ PTI जूं दरख्वास्तूं मंजूर। फ्रीवेल मेंबरन जा वोट कढी ॿीहर ॻणप जो हुकुम। लाहौर हाई कोर्ट हुकुम ॾिनो आहे त ॿीहर राय शुमारी में जंहिंजी अक्सरियत साबित थिए उहो खटी वेंदो। लार्जर बेंच 4-1 जे तनासुब सां फ़ैसिलो ॿुधाए। जस्टिस साजिद मोहम्मद सेठी फैसले ते इख्तिलाफी नोट लिखियो। लिखत में जारी कयल हुकुमनामे में चयो वियो आहे त नई इलेक्शन जो हुकुम नथो ॾेई सघिजे। ॿीहर इलेक्शन जो हुकुम सुप्रीम कोर्ट के फैसले खिलाफ हूंदो। असां प्रिजाइडिंग ऑफिसर के नोटिफिकेशन के कलदम करार ॾियण बाबत बि नथा चई सघूं। अदालत हुकुम ॾिनो आहे त बाग़ी मेंबरन जा 25 वोट कढी ॿीहर ॻणप कराई वञे। ॿीहर ॻणप में जेको वधीक वोट खणंदो उहो कामयाब थींदो।
जे कॾहिं कंहिंखे घुर्बल अक्सियत नथी मिले त आर्टिकल 130(4) तहत ॿीहर चूंड थींदी। 25 वोट कढण बैदि अक्सियत न मिलण ते हमज़ा शहबाज़ पंजाब जो वॾो वज़ीर न रहंदो। लाहौर हाई कोर्ट जे हुकुम ते पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड लाइ पंजाब असेंबली जो शेड्यूल जारी। इजलास सुभाणे शाम 6 वॻे तलब पंजाब असेंबली सेक्रेटरीट शेड्यूल जारी करे छॾियो। पीटीआई ऐं मुस्लिम लीग काफ पारां लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में वञण जो ऐलान। पीटीआई अॻवान फवाद चौधरी चयो आहे त लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले सां पंजाब में सियासी बहरान वधी वियो। हमज़ा शहबाज़ जी हुकूमत बरक़रार नाहे रही, पर जेको हल ॾिनो वियो उन जे नतीजे में बहरान ख़त्म न थींदो। लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले में ख़ामियूं आहिनि। हुननि क़ानूनी कमेटी जो इजलास घुरायो आहे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे पंजाब ख़िलाफ़ इमरान ख़ान जी ॾोहनि जी लिस्ट डिघी आहे। मनी गाला गैंग ज़रिए पंजाब जे पैसनि में वसीलनि ते धाड़ा हया विया। पंजाब जे अवाम खे संदन हक़ खां महरूम करे ॾुखियायूं पैदा कयूं वयूं। पीटीआई अॻवान इमरान ख़ान जी केतिरनि स्कैंडल जो दिफ़ा कंदा। तोशाखाने जी नई स्कैंडल खां पोइ मुंहिंजी घड़ी मुंहिंजी मर्ज़ी वारी ॻाल्हि ख़त्म थी वई। इमरान ख़ान तोशाखाने मां ख़रीद करण खां सवाइ क़ीमती घड़ियूं विकिरो करे छॾियूं। छा चोरी जो सामान विकिरो ऐं मालिक खे 20 सैकड़ो रक़म अदा करण वारा चोर नाहिनि? सूद समा वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जो फवाद चौधरी जे बयान ते रद्द। सिंध में पानी की खोट खिलाफ मुख्तलिफ शहरन में एहतजाजी मुजाहरा ऐं धरना। लाड़कानू, शहदादकोट, कुब्बू सईद खान, उमरकोट, मीरपुर माथेलो में एहतजाज कियो वियो। मटियारी, जरवार, मीरो खान, वारिस ॾिनू ऐं ॿियनि शहरन में रैलियूं कढी नारेबाज़ी कई वई। चीफ जस्टिस साहब पाकिस्तान खां पाणी खोट बाबति पाण मुरादो नोटिस वठी पाणी की फराहमी यकीनी बनाइण जो मुतालबो। मीरपुर माथेले में मकानी चूंडुनि में जीडीए जी दांदी ख़िलाफ़ पीपल्स पार्टी के एमएलए मोहम्मद बख्श खान महर की अॻवानी में डीआरओ ऑफिस ॿाहिरां एहतजाजी धरनो। वॾे वज़ीर जो ख़ासि सलाहकार बंगुर खान महर भी धरने में शरीक। मोहम्मद बख्श महर जो चवणु आहे त जीडीए अॻवान अली गोहर खान महर के मामे सरेआम जाली वोट कराया आहिनि, जंहिंजा वट सबूत मौजूद आहिनि। उन बावजूद घोटकी ज़िले अंदर पीपल्स पार्टी क्लीन स्वीप कयो आहे। रानीपुर में 4 ॾींहं अॻु थियल मासूम नीगर आदेश कुमार की बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुजाहरा। रानीपुर में गंबट में सियासी समाजी तंजीमों ऐं वारसनि पारां रैलियूं कढी नारेबाज़ी कई वई। अॻवाननि जो चवणु आहे त 4 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस मुखवी नीगर के बाज़ियाब कराइण लाइ के बि जोगा कदम न खया आहिनि। नीगर के बिना देर बाज़ियाब करायो वञे।